मेहर में बदमनी बरकरार। फ्रूट के व्यापारी मंजूर कमरानी का हथियार बंदन 2,30,000 फुर करे फरार। शहरन मेडिकल स्टोर यूनियन क्लॉथ मार्केट समेत शहरन जो एहतजाज शटर बंद हड़ताल जो सॾ ॾेई छॾियो। अवामी तहरीक तालके मेहर ऐं ऑल मेडिकल स्टोर यूनियन मेहर तरफां मेहर शहर जी वधंदड़ बदमनी फोरुन चोरन ऐं धाड़न खिलाफ घंटाघर चौक मेहर अगियां अवामी तहरीक जिले दादू जे ऑर्गेनाइज़र एडवोकेट नजीबुर रहमान महेसर, तालके ऑर्गेनाइज़र एडवोकेट मंसूर अहमद चांडियो, एडवोकेट शबीर अहमद खोसो ऐं ॿियनि जी अॻवानी में धरणो। कुछ ॾींहं अॻु अवाण मेडिकल स्टोर ख़ासकेली मेडिकल स्टोर तां हथियारबंदनि जी फुर पुलिस ॾोहारी पकड़े न सघी। मथां ॾोहारनि फ्रूट जे वापारी मंजूर कमरानी खां 2,30,000 जी फुर वाक़े ख़िलाफ़ समेत शहरनि जो एहतजाज। पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी। शहरनि सहाफ़िन अॻियां दाहींदे चयो त मेहर शहर ॾोहारनि जे घेरे में अची वियो आहे। कारोबार करण मुश्किल बणिजी वियो आहे। पुलिस अमन अमान कराइण में नाकाम नज़र पई अचे। जेसीं ताईं चोरी थियल रक़म वापसि न मिलंदी अमन अमान क़ाइमु न थींदो, एहतजाज जारी रहंदो। शहरनि पारां सुभाणे शटर बंद हड़ताल जो सॾ ॾेई छॾियो।